उन्हनि में शरीयत भी हुई, साईं मियां साईं बादशाह में सुन्नत मुस्तफ़ा भी हुई, इश्क़ मुस्तफ़ा भी हुयो, रसूल सल्लम सां ख़ुदा थी साहबा मजनूआ, इएं उन्हनि साईं मियां साईं बादशाह भी मजनू आशिक़ हुया। सॼी ज़िंदगी बदअक़ीदगी के खिलाफ जिहाद फरमाया, नफ्स के खिलाफ जिहाद। साईं बादशाह की तबलीग उन्होंने में का कमी न छॾियो। साईं बादशाह मुर्शिदन करीमन जी जेका भी पैरवी हुई उन खां हिकिड़ो वार भी ॿार साईं मियां साईं बादशाह न हुए। जमात सगुरी साईं मियां साईं बादशाह जी भी हक़ीक़ी फ़कीर निमाज़, फकीर जिक्र, फकीर शरीयत, फकीर सुन्नत मुस्तफ़ा, फकीर इश्क़ रसूल ते हुजे त तुझा बेड़ा पार। अज फकीरा गोठ आयो आ, अज जे कामिल अकल जे उर्स में आयो आ, हिता वाइदो करे उठ, हिता पक्को बाह करे उठ त मां निमाज़ न छॾींदुसि, क़ुरान न छॾींदुसि, तिलावत न छॾींदुसि, ज़िक्र न छॾींदुसि। साईं मियां साईं बादशाह जी पैरवी शरीयत वाली न छॾी। कुरान शरीफ जो भी हुकुम आहे, हाणे नबी ख़ातमुन नबीयीन हिकिड़ो आहे। हाणे तुंहिंजी ख़िदमत में इहे औलिया ईंदा, इहे उलमा ईंदा जेके तुंहिंजे दीन ॿुधाईंदा, इहे जेके वीडियो हलनि थियूं, क्लिपूं हलनि थियूं, नंढियूं नंढियूं जेके मिंट लाइ 2 मिंटनि लाइ असां आलिम जो कोर्स कयूं वेठा आहियूं। अहिड़ा अहिड़ा सुवाल पैदा कंदा उन क्लिपुनि में जो असांजो दिमाग़ चकराइजी थो वञे। तू तो बाबा न दर्स निज़ामी पढ़े, न तफ़सीर पढ़े, न तू औलिया कामिलन के हथ में आ, तुम तो ये तिरकी हुई अहिड़ा छा ॿिया कोई था छॾनि बदल कीदा उन्हनि खां बचण जे लाइ तोखे हे रस्तो वठणो पवंदो। तोखे साईं मियां साईं वारो रस्तो वठणो पवंदो, सची नाले वटि साईं वारो रस्तो वठणो पवंदो, मशहूरी शरीफ वारे साईं जो रस्तो वठणो पवंदो त तूं सिधो साहबा जी खे वञी हज में वेहंदे न मदीने वारे साईं जे क़दमनि में वेहंदे। न त ॿियो रस्तो तमामु ख़राबु आहे जेको हिते कामिलनि हकमलनि जे महफ़िल में न ॿुधाइबो, न चइबो, न ॻाल्हाइबो। अल्हम्दुलिल्लाह ज़िक्र शरीफ वारा मलफूज़ात शरीफ में साईं बादशाह असांजे मुर्शिदन करीमन लिखी आहे, रोज़े दनी बादशाह जी मलफूज़ात शरीफ जंहिंमें हज़्ब आहे, लज़्ज़त भी आहे, मज़ो भी आहे, उन खे पंहिंजे विर्द में रखो फ़कीर। उन में इहो आहे त हिकिड़ो वण आहे, उन वण जे पतनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखियो आहे। सब जिक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, जिक्र कर फकीर ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। वो जमल पत्तो अल्लाह के महबूब जो यो कलमो, रब करीम जो कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे, यो किरे तो अल्लाह से हिकिड़ो मलाइक मुक़रर फरमाए वो खणी जन्नत में उनके पास जा। तू रोज़े दनी बादशाह जो फ़कीर आहे, मुर्शिद मशहूरी शरीफ वाले साईं जो फ़कीर आहे, तोखे नफ़ी इस्बात मिलियल आहे, तोखे आंगुर या मालकन करीमन बादशाह की या मियां साईं बादशाह की या वरी सखी नाले बेटा साईं बादशाह की या साईं मुनीर साईं बादशाह की हिते आंगुर रखियल आहे। इहो ज़िक्र तुंहिंजी हिफ़ाज़त आहे, इहो तुंहिंजो लोह कोट आहे, इहो तुंहिंजे बचन जी बेड़े पार जी ख़ुशख़बरी आहे। पाण बि ज़िक्र कयो, पंहिंजे बचन खां पोइ मगरिब में विहारे ज़िक्र करायो, न त बीमारी जूं दवाऊं न खणी आहे, कर्ज़नि जूं दवाऊं न खणी आहे, मर्ज़नि जूं दवाऊं न खणी आहे, पंहिंजा दुनिया जा कम पोइ न खणी आहे। जेकॾहिं तोखे छुटणो आहे त तुंहिंजो वाहिद रस्तो ज़िक्र शरीफ आहे। पोइ उहो पतो खणी मलाइका वो किरे तो जन्नत में खणी पहुचाइनि था अल्लाह जे हुकुम सां। त हज़रत साईं मशहूरी शरीफ वारा था फरमाइनि जेकॾहिं पतो किरे थो कलमे शरीफ जिते लिखियल आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे, उन पते खे मलाइक मुक़रर आहे जन्नत पहुचाए थो। त ख़ुदा जो कसम आहे फ़कीर
खणी तोखे जन मरंदे त जन्नत पहुचाईंदे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं वक़्तु मेराज कयो आहे उन मेराज वारी राति साईं जा फरमाइनि त मूंखे जन्नत वठी विया। जन्नत में हिकिड़े दर खां टपियासीं, दर खां जीअं अंदरि टपियासीं त टे शयूं लिखियलु। पहिरीं त लिखियलु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, ॿी लिखियलु जेको खाधई उहो तुंहिंजे लाइ नफ़ा बख़्शा, जिनजी लाइ कोशिश कई वो मिली नहीं गई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाना मन जद्द वजद, जिसने कोशिश की उसने पा लिया। ओ शादी की कोशिश की, नौकरी की कोशिश की, कामिल मुर्शिद की कोशिश की, मदीने वाले की दीवार की कोशिश की तो मिली, पर कोशिश तो कर न। सजन तो सदा जा घणा आवाज भरी थिया मता ते खान बोलो जिन कमीनी मां थी न। ओ पाण का फरमाइन त इहा आयत लिखियली ॿी लिखियली उम्मतुम मुज़निबतुन व रब्बुन गफूर। टी त हे उम्मत गुनाहगारा, हे उम्मत बदकारा, हे उम्मत खताकारा, पर रब करीम ज़ोर बख्शण वारो। फकीर असां तो गई हुई अर्ज़ा त हे त उथे मियां साईं बादशाह जी जेका आख़िरी दुआ थिए त पंहिंजे लाइ निमाज़ जी दुआ घुरी उथिजे, ज़िक्र शरीफ़ जी दुआ घुरी उथिजे। हेॾा पंध करे आयो आहियां, नशाला करे आयो आहियां, ख़ुदा जो कसम आहे तोखे रूहानी तौर अल्लाह साईं जे रसूल मुर्शिदनि करीमनि हिते मोकिलियो। असांखे ख़बर आहे त जेके फ़क़ीर आहिनि कंहिं वटि किरायो कोन्हे, कंहिंखे खाइण लाइ अटो कोन्हे, पर तोखे इश्क मुस्तफ़ा खणी आयो आहे, साहबा वारो इश्क खणी आयो आहे, झूननि फ़क़ीरनि वारो इश्क खणी आयो आहे, तोखे मुर्शिदनि करीमनि जी महबत खणी आई आहे। जो तूं हिकु मोट में तुंहिंजो झोल रहमत सां भरिजी। आख़िर में असांजो इहो ई अर्ज़ु आहे त कराची खे साईं मियां साईं जे उर्स रंगे छॾियो। साईं मियां साईं जो उर्स कराची खे रंग लाए छॾियो। फ़क़ीरा गोड़ खे केरु पुछंदो न हो, जेको कराची मां चोरी करे ईंदो हिते लिकंदो। हाणे जेके कराची मां वंड खपे, अल्लाह खपे, रसूल खपे, मुर्शिद जी महबत खपे त फ़क़ीरा गोड़ में मिली थी। इहो ई आहे औलिया इकराम जो जंहिं क़दम लॻंदो आहे उन्हनि जी जिते उते कचहरी थींदी आहे, उन्हनि जी जिते उते महफ़िल थींदी आहे त दुनिया जा आशिक़ उते पाण पहुची वेंदा आहिनि। मदीने शरीफ़ कीअं पहुता आशिक़? बुखारनि वारी जॻह, बीमारियुनि वारी जॻह। अॼु मलाइक बि उते पंहिंजी रहमत पिणण वारो। अल्हम्दुलिल्लाह हे जंहिं बि साईं जी हिते ख़िदमत कई, जंहिं हिसो वरितो, असां बि मरी वेंदासीं, तव्हां बि मरी वेंदो, इहो जेको ॾेई पियो ख़ैर उहो बि मरी वेंदो, पर सवाब ऐं अजर कॾहिं न मरंदुसि क़यामत ते वञी। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं असांजो चवणु क़बूल फरमाए। ॻाल्हियूं त घणियूं आहिनि पर टाइम जी किलत आहे ऐं साईं जन जे ख़िदमत में इहो ई अर्ज़ु आहे त साईं सखी साईं सचल में पेर पातो हुनखे रंगे छॾियो। उते कुझु बदअक़ीदा अची विया आहिनि, पंहिंजे ख़्याल वारा अची विया आहिनि। हुज़ूर पाक खे जेके हाज़िर नाज़िर न चवंदा आहिनि, जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां महबत सिर्फ़ु ख़ुश्क महबत रखंदा आहिनि, साईं खे ग़ैब जे इल्म जी उहा तौर माप कंदा आहिनि, पोइ उन्हनि जे करे असांखे हुते महफ़िल रखणी वई मीलाद मुस्तफ़ा। उन में पहिरीं रबिउल अव्वल जी राति सॼी जमायत खे अर्ज़ु आहे ऐं साईं क़िबला खे ख़ुसूसी अर्ज़ु आहे ऐं जंहिंजो मीलाद आहे उन्हनि खे सचे अर्ज़ु आहे। साईं हुन में सचल ॻोठ ईंदा त सुभाणे अल्लाह असांजी जमायत जी ख़ुशि थी पवंदी। उहा महफ़िल मीलाद में तव्हां जमायत खे पहिरीं रबिउल अव्वल आहे सचल ॻोठ साईं जन खे अर्ज़ु आहे क़िबला दावत क़बूल हुजे मुंहिंजा ऐं राशिद साईं खे बि ऐं सभिनि साहिबज़ादनि खे बि अब्दुल्लाह खे साईं जमील साईं खे जेके वेठा आहिनि फ़क़ीर सभु जेके साईं बादशाहनि जी ताल शरीफ़ पाइण वारा आहिनि सभिनि खे दावत। मीलाद मुस्तफ़ा में ईंदव इंशाअल्लाह। कराची हिकिड़े ॾींहुं चइनी कुंडनि ते मशहूरी शरीफ़ वारे साईं जा नारा सचा ॻोठ नारा लॻा, फ़क़ीरा ॻोठ नारा लॻा, समुंड जे हुन किनारे ॻोठी ओ दुनिया जा
मुसलमान संजा नारा छो जो मशहूरी शरीफ वाले साईं खे मशहूरी शरीफ वाले साईं खे पंहिंजे मुर्शिद कामिल साईं इमामुद्दीन शाह राशदी फरमायो पहिरीं जुम्मतुल मुबारक जी रात असां जमायत को ॿुधूं था ऐं जमायत बि अहिड़ी होटलुनि ते वेहण वारी न जमायत अहिड़ी सिगरेट ॾियण वारी न जमायत अहिड़ी जेके बदअकीदी सां घुमनि हेॾे बि कुझु होॾे बि कुझु खॿे वञनि साॼे बि हलनि अहिड़ो फ़क़ीर न कामिल कामिल उन्हनि फ़क़ीरनि खां असां ॿुधो आहे जन खां कूड़ परे बदअकीदी परे नूर नला नूर फ़क़ीर उहे था चवनि त साईं बादशाह करीम आई के पंहिंजे मुर्शिदनि जे लाइ जुम्मतुल मुबारक पढ़ाइण विदा पीर साईं जे ॻोठ त हिकिड़ी जुमेरात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम थियनि त मशहूरी शरीफ वारे साईं खे पग बि ॾे हासो बि ॾे ऐं मुसलो बि ॾे साईं न ॾिनो ॿी जुमेरात बि न ॾिनो टियों जुमो थियो त टे जुमे में पाण पंहिंजी दस्तार पंहिंजो हासो मुबारक साईं इमामुद्दीन शाह राशदी ऐं मुसलो मुबारक साईं मशहूरी शरीफ वारे खे ॾिनो त खईं वञे हाणे मशहूरी शरीफ पंहिंजे ॻोठ खईं वञे कुझु असांजो नूर दिलि जे ठार साईं जे बचनि में कीअं उन टाइम ते चयो साईं हे साईं जी पुटनि खे हाणे साईं मुनीर साईं बादशाह हुते वेठा हुजनि साईं उबैदुल्लाह खे कुझु न ॾियनि साईं जमीर खे कुझु न ॾियनि हितां के फ़क़ीर खे ॾेई छॾनि पंहिंजी पग मुबारक उन्हनि साहिबजाननि एतिराज़ चयोसीं तव्हांजा पुट वेठा आहिनि बच्चा वेठा आहिनि भाउ वेठा आहिनि भाइटा वेठा आहिनि भाणेजा वेठा आहिनि पग वारी मशहूरी साईं खे चई न न न न न सुभान अल्लाह सचो सुभान अल्लाह सचो सुभान अल्लाह साईं इमामुद्दीन शाह बादशाह फरमायो त पंहिंजी ज़मीन मां पंहिंजी खेती वारी बनी मां हिकिड़ो भिकर मशहूर वारे साईं खे कोन थो ॾियां इहो मुंहिंजे बचनि जो इहो मुंहिंजो औलाद जो हे पग हे हासो हे मुसल्लो रसूलुल्लाह जो उनके हुकुम से इन जे हवाले हिकिड़ी जुमेरात हुकुम थियो मां न मञियो आहे ॿी जुमेरात हुकुम थियो मां न मञियो आहे टी जुमेरात पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया आहिनि देश को या मां को फुरे ऐं इन जे हवाले हे उहा पग मुबारक आहे हे उहो फैज़ मुबारक आहे हे उन्हीं जमायत में तू दाखिला जिन खे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पग मुबारक रखवाई आहे ॾियारी आहे पंहिंजे मुर्शिदनि जे हथों